नाज़रीन सेठारजा में बिनी जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी आमद जी ख़ुशी में रैली कढी वई। इन हवाले सां पेश आहे सेठारजा मां सुनील अहमद कुबर जी रिपोर्ट। जहाननि जी आमद जी ख़ुशी के हवाले सां अॼु सेठारजा में जश्न ईद मिलाद नबी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। रैलियूं कढियूं वयूं आहिनि। उन हवाले सां अचो त वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो छा चवणु मीलाद सब मल्हायो दीवाना झूम गायो। मीलाद सब मल्हायो दीवाना झूम गायो। अल्हम्दुलिल्लाह अज भलारो ॾींहुं आहे 12 तारीख़ आहे महबूब करीम जे विलादत जो ॾींहुं आहे। अज तो मुसलमान जे लाइ ईद आहे ॾाढा चो सुभान अल्लाह। ऐं अल्हम्दुलिल्लाह महबूब मुस्तफ़ा रहमत वारे नबी शफ़ादार नबी जे नाव तो कया पूरी कायनात मुस्तफ़ा जो मीलाद मल्हायो। रब पाक भी मीलाद मल्हायो। रब पाक फरमायो मलाइको मुस्तफ़ा आयो रहमत वारो नबी त पूरी कायनात रब पाक सजराई ऐं रब पाक दोज़ख जा दरवाज़ा बंद कया जन्नत जा दरवाज़ा खोले छॾिया। रब पाक फरमायो त मां भी वंड थो विरायां त मलाइकनि पुछो मुंहिंजा रब कहिड़ी थो वंड विराए। रब तो फरमाए मुस्तफ़ा जी ख़ुशीअ में जंहिं भी औरत खे न्याणी आहे उनखे बदलाए करे मां उनखे पुटनि जी वंड थो विरायां। अल्हम्दुलिल्लाह महबूब मिलाद 12 रबीउल अव्वल मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाश जो ॾींहुं आहे। इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे महबूब करीम जो मिलाद आहे ऐं इंशाअल्लाह ये मिलाद क़यामत ताणी हूंदो आहे रहंदो। नबी मुंहिंजो नूर आहे मां चवंदुसि नूर ज़रूर ताना तुनका मुल्क जा ॿुधी मुड़ंदुसि नमूर। कोने सिज चमड़े चयो उहो चमड़े जे कसूर सिज सुहारे त तूं वञी सुतो सांडे सूर। ग़ुलाम नबी हर जाइ ते मुंहिंजो हाज़ुर आहे हुज़ूर जेको दिलबर भाए दूर वञी अखियुनि जो इलाज कराए। अल्हम्दुलिल्लाह हीअ अज़ीम शान रैली आहे जेका महबूब जे आमद जी आहे ऐं असां पंहिंजे मुर्शिदनि करीमन पीर सैयद मोहम्मद इस्माइल शाह जिलानी जी क़यादत में जेका मदरसा अल कादिरिया पीर बुॾड़ो खां निकिरंदी आहे टालपर वॾा उन खां बाद में नंगरेजा सेठारजा हीअ अज़ीम शान महबूब जे मिलाद जी रैली ऐं असां सुन्नियुनि जो इहो अक़ीदो आहे त मन आब शयन फ़अक्सर ज़िक्रहू जेको जंहिंसां मुहबत कंदो आहे उहो उनजो ज़िक्र कंदो आहे। साईं मोहम्मद इस्माइल शाह खे ख़ासि करे मुबारक हुजे। हेॾो वॾो प्रोग्राम जेको सॼो ॾींहुं सुबुह खां वठी रैली हली आहे ऐं अञा अॻिते बि रैली हलंदी। कैमरामैन गुलशन कुबर सां गॾु सुनील अहमद कुबर, मेहरान टीवी सेठार।